अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो? मां उमेद थो कयां त ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु तव्हांजे लाइ उस्ताद जलाल चांडी जी हिकु दफ़ो ॿीहर यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 43 शानी खणी आहियो दोस्तों। हे पंहिंजे वक़्त जी यादगार तमामु दोस्तों अणलभ महफ़िल आहे, अणमुल। उस्ताद जलाल चांडी जूं महफ़िलूं ई अणमुल आहिनि दोस्तों ही महफ़िल जेका असांखे हथ करे ॾिनी आहे वॾे नूर मोहम्मद वसाण, ॻोठ रावताणी, ज़िले सांगड़, तालुके सिंजोरे मां, जेको उस्ताद जलाल चांडी जो सचो आशिक़ आहे दोस्तों। हिन वक़्त बि दोस्तों हींअर हिन महफ़िल जो पहिरियों कलाम ॿुधंदासीं, जंहिंजा ॿोल आहिनि छाकां छॾे में मिठड़ा जानी जुदाई करे। दोस्तों जो शाइर आहे कासिम उमराणी। तमामु ख़ूबसूरत शाइरी अथसि ऐं तव्हांखे वणंदी दोस्तों हिन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण, ॻोठ रावताणी, ज़िले सांगड़, तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण, ॻोठ सादिक वसाण, नवाबाद, जाम नवाज़ अली, ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो, टंडे आदम खां ऐं दीदार रिंद ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब महफ़िल जेका आहे पंहिंजो मट पाण आहे। इन जो हर हिकु कलाम जेको आहे ज़बरदस्त आहे दोस्तों, पंहिंजे वक़्त जी मशहूर ज़माना कैसेट आहे दोस्तों। मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो, कमेंट्स कजो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते।
Jump,